अहम ख़बर शामिल कंदासीं। सिंध हुकूमत जो अहम कदम पघारूं जमा करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बोर्ड मुतासिरनि जे मदद लाइ रिलीफ फंड क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे। अव्हां खे आगाह कंदा हलूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त फंड सिंध बैंक तहत क़ाइमु कयो वियो आहे। हुन चयो आहे त सिंध असेंबली जा समूरा पीपल्स पार्टी मेंबर ऐं सूबाई वज़ीर फंड ॾींदा। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन सलाहकार ऐं ख़ासि मददगार 1 महीने जी पघार जमा कराईंदा। अहम ख़बर बाबति हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं पिया। सिंध हुकूमत जो अहम कदम पघारूं जमा कराइण जो ऐलान कयो वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया बोर्ड मुतासिरनि जे मदद लाइ रिलीफ फंड क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त फंड सिंध बैंक तहत क़ाइमु कयो वियो आहे। हुन चयो आहे त सिंध असेंबली जा समूरा मेंबर ऐं सूबाई वज़ीर फंड ॾींदा। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन सलाहकार ऐं ख़ासि मददगार 1 महीने जी पघार जमा कराईंदा। अव्हां खे आगाह कंदा हलूं पिया। उन सां गॾोगॾु सरकारी मुलाज़िम 17 ग्रेड जा मुलाज़िम 5 ॾींहंनि जी ऐं 16 ग्रेड खां घटि वारा मुलाज़िम 2 ॾींहंनि जी पघार जमा कराईंदा।